अहम ख़बर है। न्यूज़ सईदाबाद भरिसां मुड़िस पंहिंजी ज़ाल ते कुहाड़ियुनि जा वार करे मुअल सम्झी फरार थी वियो। ॻोठ मुराद कमलू में लियाकत कमलू पंहिंजी ज़ाल शहनाज़ कमलू ते कुहाड़ियुनि जा वार कया। लियाकत पंहिंजी ज़ाल खे मरणी करे खेसि मुअल सम्झी फरार थी वियो। ज़ख़्मी शहनाज़ खे गणतीअ जोगी हालत में नवाबशाह नियो वियो। अहम ख़बर अवां सां शेयर करे न्यूज़ सईदाबाद भरिसां मुड़िस पंहिंजी ज़ाल ते कुहाड़ियुनि जा वार करे मुअल सम्झी फरार थी वियो। ॻोठ मुराद कमलू में लियाकत कमलू पंहिंजी ज़ाल शहनाज़ कमलू ते कुहाड़ियुनि जा वार कया। लियाकत कमलू पंहिंजी ज़ाल खे मरणी करे खेसि मुअल सम्झी फरार थी वियो। ज़ख़्मी शहनाज़ खे कमलू गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल नियो वियो आहे। न्यूज़ सईदाबाद भरिसां मुड़िस पंहिंजी ज़ाल ते कुहाड़ियुनि जा वार करे मुअल सम्झी फरार थी वियो। न्यूज़ सईदाबाद भरिसां मुड़िस पंहिंजी ज़ाल ते कुहाड़ियुनि जा वार करे मुअल सम्झी फरार थी वियो। ॻोठ मुराद कमलू में लियाकत कमलू पंहिंजी ज़ाल शहनाज़ कमलू ते कुहाड़ियुनि जा वार कया। लियाकत कमलू पंहिंजी ज़ाल खे मरणी करे खेसि मुअल सम्झी फरार थी वियो। ज़ख़्मी शहनाज़ खे गणती जोगी हालत में नवाबशाह नियो वियो आहे।